हाणे असांजे विच में हरीश करमचंदानी, उन्हनि जी मां हिकु कविता थो पढ़ा। बच्चे की हंसी में आप पा सकते हैं फिर से वह सब कुछ, पा सकते हैं फिर से वो सब कुछ जो छीना रोंदा जा चुका हो आपका। आपको तो बस बचानी है बच्चे की हंसी। अॼु असांजे विच में श्री हरीश करमचंदानी जी आहिनि। उहे फॉर्मर स्टेशन डायरेक्टर प्रसार भारती एयर टू दूरदर्शन, उन्हनि जे अंदरि कमु करे चुका आहिनि। दूरदर्शन नेशनल माना DD1 जे अंदरि कमु करे चुका आहिनि ऐं DD राजस्थान जे अंदरि बि कमु करे चुका आहिनि। माना मूंखे भारत जे अंदरि ईअं 2-4 माण्हू जेके आहिनि जेके दूरदर्शन मथां पंहिंजी शेवा ॾेई चुका आहिनि ऐं हाणे उहे पंहिंजो सॼो वक़्तु पोएट ऐं राइटर करे गुज़ारींदा आहिनि। मां उन्हनि खे अॼु स्टेज ते घुरायां थो ऐं उन्हनि खे पंहिंजा वीचार असां सभिनि जे साम्हूं रखण लाइ मां उन्हनि खे विनंती थो कयां। श्री हरीश करमचंदानी जी। प्रिया रतन जी। हाँ। सब खां पहिरीं त मां श्री रतन चावला खे, सोसाइटीअ खे, स्कूल खे ऐं सॼी टीम खे मुबारकबाद ॾींदुसि त अहिड़ो सुहिणो प्रोग्राम, उनजी सीरीज़ जेकी शुरू कई अथऊं, उहा सिंधियत लाइ तमामु वॾो कमु करे रही आहे। ऐं ख़ासि करे मूंखे हिन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त हुननि सिंध जो जेको इतिहास असांजे साम्हूं रखियो आहे ऐं जंहिंखे नेलाणी साहब तमामु सुहिणे नमूने सां पेश करे रहिया आहिनि, तंहिंजो असरु ॾाढो थींदो। नई जनरेशन जंहिंखे पतो न आहे त असांजो इतिहास छा आहे, हुननि खे ॼाण मिले। तंहिंसां गॾु ई मां तव्हांजा इहे जेको अॼु 5 नंबर आहे हिन जो 4 प्रोग्राम बि मां ॾिसंदो रहियो आहियां ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त असांजा जेका वॾा आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उहे आहिनि नौजवान साथी बि आहिनि, पर गॾोगॾु असांजा जेका नवां टैलेंट आहिनि हुननि खे बि हिन प्रोग्राम में शामिल कयो वियो आहे ऐं तमामु सुठो थो लॻे, छाकाणि त असांजी सॼी उमेदूं असांजी नई टही मथां आहिनि। मूंखे हिन ॻाल्हि ते असांजो हिकु सिंध जो हिकु वॾो शाइर आहे, हो गुज़ारे विया आहिनि हाणे, क्रांतिकारी इनकलाबी शाइर शेख अयाज़। तंहिंजो हिकु शेर आहे त अञा रुञ मां रड़ अचे थी, अञा रुञ मां रड़ अचे थी, मता ये तूं सम्झी मुआ मोर सारा, मता ईअं तूं सम्झी मुआ मोर सारा। यानी कि अञा ताईं रुञ माना चवंदा आहिनि रेगिस्तान मां परियां परियां, ईअं न सम्झो त बियाबान थी वियो आहे, सुञ थी वई आहे। जॾहिं असांजा नवां टैलेंट अचनि था साम्हूं ऐं पंहिंजी ॾेखारनि था, पंहिंजी प्रतिभा ॾेखारनि था, त साबित थो थिए त असांजी सिंधी क़ौम में ॿार अञा ताईं सिंधी सभ्यता सां जुड़ियल आहिनि, सिंधी संस्कृति, सिंधी ॿोली सां जुड़ियल आहिनि। जेसि ताईं ॿार जुड़ियल आहिनि, असांखे इन ॻाल्हि जी फिक्र न आहे असांजी सिंधी ॿोली, असांजो सिंधी अदब, असांजो सिंधी संस्कृति ख़तमु थींदी। ऐं ॿी ॻाल्हि त जेको तव्हां इतिहास ॿुधायो, उन मां असां कुझु सबक सिखियासीं। हिकु सबक, वॾो सबक जंहिंजी तरफ़ असांजो ध्यानु वियो हूंदो, त छा थो थिए, तारीख़ में हमेशह तारीख़ खे घणी तरीक़े सां पेश कयो वेंदो आहे। चचनामो खां वठी ताजनामा मलकानी साहब जो जेको सिंध जो इतिहास आहे, या पठान सां मुमताज हुसैन पठान जो जेको इतिहास आहे सिंध जो, ऐं मोहन गेहाणी साहब बि हिन जे मथां लिखियो आहे इतिहास सिंधु जो। त हुन मां असांखे पढ़ंदासीं त हर को जेको तारीख़ वारो आहे उहो पंहिंजे पंहिंजे नमूने तारीख़ खे पेश करे थो। ऐं सही ॻाल्हि त इहा आहे त का बि तारीख़ उन तरीक़े सां सही न थींदी आहे, छाकाणि जेको माण्हू ॾिसे थो चचनामे में लिखियल आहे त हू पंहिंजे तरीक़े सां लिखंदो, पंहिंजूं उनायूं लिकाए वठंदा। पर असांखे जेकर हिकिड़ी सोच पंहिंजी रखणी आहे, साइंटिफिक रखणी आहे, असां सच ॻोल्हे लहंदासीं। त इतिहास मां हिकु वॾो सबक इहो आहे त जेकियूं अॻे लड़ायूं थींदियूं हुयूं, उहे धर्म ऐं मज़हब जूं लड़ायूं न थींदियूं हुयूं, उहे थींदियूं हुयूं असां पंहिंजो विस्तार कयूं, राष्ट्रीयता पंहिंजी कीअं वधायूं, कीअं ॿियनि जे मुल्क जी मिल्कियत खे हासिल कयूं। जीअं सिंध जी आसूदगी ॾिसी अरब हुतां आया, हुननि कोशिशि कई त असां सिंध मथां कब्ज़ो कयूं, पर जॾहिं हुननि कब्ज़ो हुते कयो, असांजो वीर ताहिर सेन ॾाढी बहादुरीअ सां मुक़ाबिलो कयो, हुनजी धीअरुनि ॾाढी मुक़ाबिलो कयो ॾाढो पुख़्ताईअ सां। तंहिं हूंदे बि जेकर कुझु गद्दारनि जे करे असां हार खाधीसीं, पर तव्हां ॾिसो त तंहिंखां पोइ जॾहिं हुननि जो राज हल थियो,
त हुननि सभिनी नागरिकनि लाइ पंहिंजनि खे सभिनी चयूं त इहे असांजा आहिनि, ज़रूर हुन मथां कुझु टैक्स विधूं, पर इहो चयूं त हिननि जी संभाल रहण बि असांजो फर्ज़ु आहे त हर कंहिं शासक खे, राजा खे पंहिंजी प्रजा जी तरफ़ पूरो ध्यानु रखणो खपे। इहे सभु जेका सबक असां सिखूं था इतिहास मां, इहे तमामु तमामु ज़रूरी आहिनि ऐं इतिहास असांखे ॻाल्हियूं सेखारे थो। ऐं नीलाणी साहब तमामु सुहिणे नमूने सां तव्हां ॿुधायो त भई इतिहास ॾाढो चवंदा आहिनि त बोरिंग थींदो आहे, ख़ासि करे असांजा ॿार थींदा आहिनि जेका पढ़ंदा बि आहिनि त हू चवंदा आहिनि भई इतिहास में खे यादि करणु, हू त मरी विया, असां सभु हुननि खे पिया यादि कयूं। पर जंहिं नमूने सां हिन ॿुधायो तमामु सुठो लॻो ऐं सभु मूंखे लॻे थो असांजी सभिनी हिनखे इंजॉय बि कयो हूंदो ऐं काफ़ी हुननि खे ॼाण मिली। हाणे अचो त मां थोरो पंहिंजी सिंधी अदब, सिंधी ॿोली जे मथां पंहिंजा थोरा वीचार पेश कयां। असां जॾहिं सिंध मां आयासीं लॾ पढ़ाइण खां पोइ, बेशक मुंहिंजो जनम त हिते थियो आहे, पर असां ॾिठोसीं त असांजा जेका सिंधी हुआ सभु घणो करे ठाहीका थियण लाइ बिज़नेस में शामिल थिया। जंहिंखे जिते मिलियो सॼे हिकु त सॼे हिंदुस्तान में हेॾा होॾा टी विखरी विया। तंहिंखां पोइ हुननि लाइ इहा वॾो मसइलो थी वियो त हू छा कनि, त जंहिंखे जेको मिलियो ऐं अॼु ताईं माण्हू चवंदा आहिनि त भई सिंधी क़ौम पुरुषार्थी क़ौम आहे। हुननि कॾहिं आन कोन मञी, कॾहिं हथ कंहिंजे अॻियां कोन फैलाया, जेको नंढे कंहिं कम खे नंढो न सम्झूं। ऐं इहे सभु ख़ासियतूं असां सिंधियुनि में एतिरियूं आहिनि जो हुनखे अॼु ताईं जेका मकानी माण्हू आहिनि हुनखे यादि कंदा आहिनि, सिंधियुनि खे, सिंधियुनि जी हिन ख़ासियत खे ॾाढो मञींदा आहिनि त सिंधी कॾहिं बि तव्हांखे हथ फैलाईंदड़ न ॾिसंदा। पापड़ बि हुननि विकिणिया हूंदा या घणेई ॻाल्हियूं चयो वेंदो आहे, पर हुननि कॾहिं परे खां मुंहुं कोन मोड़ियो। इहा असां सिंधियुनि जी हिकिड़ी वॾी ख़ासियत आहे। सिंधी ॿोली तमामु झूनी, तमामु रिच ॿोली आहे। असां ॾिसूं था त मोहन जोदड़ो जी जेकी सभ्यता आहे केतिरी पुराणी आहे, ॿियूं सभ्यताऊं ख़तमु थी वियूं पर मोहन जोदड़ो जी सभ्यता अञा ताईं आहे। ऐं मोहन जोदड़ो जी सभ्यता में तव्हां ॾिसंदा त जेकी प्लानिंग हुई शहरनि जी, जंहिं तरीक़े जी सुविधाऊं हुयूं, बाथरूम ऐं ॿिया जेतिरियूं हुयूं, नालियुनि जी बाक़ाइदा, पाणी जी सिंचाईअ जी, उहे व्यवस्थाऊं अॼु बि उहे उन्हनि खे वञे थो। वक़्त सां गॾु ज़रूरु तरक़ी थिए थी, घणी टेक्निकल असां अॻियां वधिया आहियूं, साइंस असांखे ॾाढो अॻियां वधायो आहे, पर असां ॾिसूं त केतिरा साल अॻु केतिरी झूनी सभ्यता हुई, उन वक़्तु बि इहे सभु ॻाल्हियूं हुयूं। असां सिंधियुनि छो न फ़ख्रु कयूं पंहिंजी हिन सभ्यता मथां? अच्छा, ॿी ॻाल्हि, असांजी सिंधी ॿोली, असांजा जेका झूना जेका सभिनि खां चइबो आहे क्लासिकल पोइट्स, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई घोट, सचल सरमस्त, सामी, इहे सभई सूफ़ी मत जा माण्हू हूंदा हुआ, सूफ़ी शाइर हूंदा हुआ। उहो मञंदा ई कोन हुआ को हिंदू मुस्लिम या कंहिंखे धार न सम्झंदा। सभु चवंदा भई ॾिसजो वञे त सिंधी हिकु ॿोली आहे। सिंध जे किनारे जेको ॻाल्हाईंदा हुआ, सिंध जे जेको जिते वेद जो बि हुननि जो जनम थियो हो, उते जेका ॻाल्हाईंदा हुआ ॿोली, हू सिंधी थी विया हुते। तंहिंखां पोइ धर्म कुझु मुस्लिम हुआ, कुझु हिंदू हुआ, जिन जो पंहिंजो पंहिंजो धर्म हूंदो, पर असांजा वॾा जेका शाइर हुआ तव्हां ॾिसंदा त शाह लतीफ़, सचल ऐं सचल सरमस्त त चइबो आहे न हिकु प्रकार सां कबीर जहिड़ो हूंदो। जीअं कबीर चवंदो हो अंधविश्वास जे ख़िलाफ़, पाखंड जे ख़िलाफ़, त उन वक़्त में सचल ॾिसो कंहिं तरीक़े सां चए थो त हिंदू मोमिन वग़ैरह मां न आहियां, जेको आहियां सो मां सो आई आहियां। केॾी वॾी ॻाल्हि आहे, पाण खे कंहिंजे अॻियां झुकियल महसूसु कोन कई। इहे जेकी आहिनि वॾियूं ॻाल्हियूं असां सिंधियुनि में आहिनि, असांजे वॾा क्लासिकल शाइरनि में आहिनि। असांजी सिंधी ॿोली में चवंदा आहिनि त शाह लतीफ़ शेक्सपियर खां वधीक झूनो ऐं वधीक इम्पोर्टेंट पोइट आहे। हुन जो जेको क्लासिकल जेको अथनि शाह रसालो, उहो चवनि था त टैगोर जेको लिखियो उन खां घटि कोन्हे। पर छाकाणि त ट्रांसलेशन खां वठी घणी ॻाल्हियूं आहिनि, असां हिते टिड़ी पिखड़ी वियासीं, धार थियासीं, असांखे केॾो वॾो धकु लॻो, असांखे पाण खे ठाहिण में टाइम लॻी वियो, त असां हिन कुझु साल असां हिन में ज़रूरु पुठियां रहिजी वियासीं। पर हिमत जी ॻाल्हि इहा आहे त एतिरो सभु थियण खां पोइ बि जेका सिंध मां जेका माण्हू आया हुतां, हुननि अॻिते वधी करे पंहिंजी सिंधी सभ्यता खे बचाइण लाइ, पंहिंजे सिंधी अदब खे बचाइण लाइ घणेई कोशिशूं कयूं। ताज़िंदा गोविंद माली, कीरत बाबाणी,
उत्तम ऐं हुन जा अनेक साथी जिन में घनश्याम दास करमचंदाणी बि हुआ ऐं ॿिया बि हशू केवल रामाणी, शोभो ज्ञानचंदाणी ऐं तमामु घणा घणा ॿिया बि सभिनी एतिरनि मिली जुली करे मिशनरी तरीक़े सां पंहिंजी सिंधी ॿोली खे बचाइण लाइ जदोजहद कई। ऐं जॾहिं संविधान में बि हुनजी जॻह कोन हुई सिंधीअ जी, त तंहिंजे लाइ हुननि बाक़ाइदा जेका बि शांति का रस्ता अख़्तियार करे नेठि हुननि सिंधी ॿोलीअ खे संविधान में असांखे जोड़ायो, 26 ॿोलियूं आहिनि तंहिंमें हुनखे जोड़ायो। इहे सभु कम अहिड़ा थिया जंहिंजे करे सिंधी असांजा हिंदुस्तान में बि सदाई अदब ऐं संस्कृति जे मामले में पुठिते कोन रहिजी विया। अॼु सिंधी जो अदब आहे असांजो, हू कंहिं मायने में सिंध जे अदब खां घटि कोन्हे। बेशक चवंदा आहिनि त जेको अदब थींदो आहे पंहिंजी जड़ुनि सां हासिल थींदो आहे, पंहिंजी धरतीअ सां पंहिंजी मिटी सां ॿधलु हूंदो आहे, उहो सभु आहे। पर हिकु ॻाल्हि तव्हां ॾिसी हूंदी त सिंधियुनि लाइ इहो चयो वियो ऐं हिंदुस्तान जे सिंधियुनि लाइ त जिते बि सिंधी वसिया हुननि पंहिंजी सिंध वसाए वरिती। जिते बि सिंधी रहिया त नंढनि नंढनि शहरनि में, असां जयपुर में आहियूं त हिते असां कयूं वेठा ऐं पुठियनि कुझु सालनि खां इहा ॻाल्हि तमामु सुठी थी आहे त चेटीचंड जहिड़ा या असांजा ॿिया जेका ॾिण वार आहिनि उन्हनि जे लाइ नौजवाननि में उत्साह ॾाढो वधी वियो आहे। तव्हां ॾिसो असांजे जयपुर में सम्झो मई पखवाड़ो मल्हाईंदा आहिनि, पूरो ईअं लॻंदो आहे सॼो जयपुर ॼण त हिन दफ़े जेको कोरोना जे करे ॻाल्हियूं थियूं, न त इहो मञियो वेंदो आहे त सॼो शहर ॼण त हुन में 15 ॾींहं त सांदे में थी वेंदो आहे। छेॼियूं थींदियूं आहिनि, भॻतूं लॻंदियूं आहिनि, कल्चरल प्रोग्राम थींदा आहिनि, तंहिंखां पोइ हुननि खे जेका उत्साह थींदो आहे, मेलो लॻंदो आहे, ज़बरदस्त मेलो लॻंदो आहे। ऐं इहो सॼो रुॻो असांजे जयपुर में, अजमेर में, राजस्थान में न, तव्हां ॾिसो आहे सभिनी जॻहनि ते आहे। सिंधी जिते बि आहिनि हुननि उन ॻाल्हि खे कयो। हाणे मां कुझु तव्हांखे, छाकाणि त मां दूरदर्शन में बि रहियसि, आकाशवाणी में बि रहियसि, प्रोग्राम ठाहियमि बि, त आख़िर में डायरेक्टर बि थियसि मां, त अलॻि अलॻि तरीक़े जा अनुभव मूंखे हासिल थिया। त असां सिंधियुनि लाइ इहो चयो वेंदो आहे त असां घणो करे वापार था कयूं, वापारी क़ौम आहे असांजी, पर ईअं न आहे। असां में तव्हां ॾिसंदा, जिते बि तव्हां ॾिसंदा, असांजो जेको सेना में मुंहिंजो एडमिरल टेहलामाणी साहिबु हुआ, वकीलनि में वॾे में वॾो वकील राम जेठमलाणी हो। असांजी पॉलिटिक्स में बि तव्हां ॾिसंदा लाल कृष्ण अडवाणी खां वठी ॿिया बि तव्हांखे केतिरा ई, राम जेठमलाणी बि हुआ ऐं ॿिया बि घणेई असांखे सिंधी तव्हांखे सुरेश केसवाणी आहिनि, त ॿिया बि घणेई तव्हांखे ॾिसण में ईंदा। आचार्य भगवान देव शास्त्री हुआ। त फिल्मुनि जी लाइन में तव्हां ॾिसंदा त तव्हां ॾिसंदा असांजा कीअं नेलाणी साहिबु, गोविंद नेलाणी, कहिड़ो वॾो नालो हुननि कयो आहे। हींअर जेको तव्हां हिननि जो आहे, जेकी फिल्म आई आहे हिराणी साहिबु, ही केॾो ऐं जीपी सिप्पी साहिबु, असांजा एक्टर, नाला ॻणाइण जी ज़रूरत कोन्हे, असांजा संगीतकार। त सिंधी कंहिं फील्ड में घटि कोन्हनि। हा, इहा ॻाल्हि ज़रूरु आहे त एडमिनिस्ट्रेशन में असां घटि आहियूं ऐं पॉलिटिक्स में बि असां तमामु घटि आहियूं। त असांखे इन ॿिनि ॻाल्हियुनि तरफ़ असांखे पूरो ध्यानु रखिणो खपे। बेशक अॼु असां एजुकेशन में तमामु वधी आहियूं, असांजा ॿार ॿाहिरि बि पढ़नि वेठा, असांजी नियाणियूं वेठियूं पढ़नि ॿार, ऐं काफ़ी सुठियूं जॻहियुनि ते आहिनि। पर तंहिं हूंदे बि असांखे वधीक ज़रूरत आहे, ख़ासि करे जेकियूं एडमिनिस्ट्रेटिव पोस्टूं आहिनि, IAS वग़ैरह। ऐं अॼोको ज़मानो तव्हां ॾिसो था, मीडिया जो ज़मानो आहे। सोशल मीडिया सां गॾु गॾु इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, जर्नलिज़म आहे, हिन में असांजा सिंधी घटि आहिनि। मां जॾहिं आकाशवाणी में हो, मुंहिंजो UPSC में इंटरव्यू वग़ैरह थियो त 2 पोस्टूं हुयूं ऐं मूंखे चूंडियो वियो। ॿिया हुनमें ईअं न लॻो त भई हुननि खे चूंडियो वियो, पर हिकु पोस्ट ख़ाली रहिजी। तंहिंखां पोइ UPSC जे मार्फत मां आयोसि, त हुनमें सिंधी ॿोली सां गॾु तव्हांखे जनरल नॉलेज ऐं ॿी ॿोलियुनि जो लिटरेचर जी बि ॼाण पवंदी आहे। असां लाइ इहो ज़रूरी आहे त जेको ॿार इन्हनि ॻाल्हियुनि में अॻिते वधणु चाहे थो त इहो न सम्झे त रुॻो मूंखे सिंधी अचे थी त मुंहिंजो सिलेक्शन थी वेंदो। सिंधी त ज़रूरी आहे ई, अचणी खपे। सिंधी अदब, कल्चर, सभु ॻाल्हियुनि जी तरफ़ असांजो सुठो नॉलेज हुजणो खपे। तंहिंजे करे मां हिकु त सलाह ॾींदुसि, जेका हिन फील्ड में अचणु चाहिनि था त ख़ूब पढ़नि, सिंधी अदब पढ़नि, असांजो झूनो अदब पढ़नि। ऐं जेकी अॼुकल्ह ॿोलीअ जी जेकी स्क्रिप्ट जी ॻाल्हि थिए थी, त देवनागरी ऐं सिंधी लिपि, जंहिंखे अरबी लिपि बि था चवनि, इहे रोमन लिपि बि हाणे कुझु माण्हू हुनखे अख़्तियार करणु लॻा आहिनि। त ठीकु आहे, रोमन लिपि में असां ॿाहिरि वारनि मुल्कनि में बि जेका सिंधी रहनि था, इंग्लैंड में,
अमेरिका में, ॿियनि जॻह कैनेडा में, त हुननि सां लिख पढ़ या पाण में जोड़े सघूं था। ऐं देवनागरी छाकाणि त असांजी राष्ट्र भाषा आहे हिंदी, त देवनागरी असांजी नई जनरेशन खे लॻभॻि सभु देवनागरी पढ़ी सघनि था। सिंधी लिपि हुननि लाइ ॾाढी ॾुखी थी वई आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मञणी पवंदी त आख़िर असांजी पंहिंजी जेकी ॿोली आहे तंहिंसां पंहिंजो जेको लिटरेचर आहे, झूनो लिटरेचर आहे, ऐं सिंध जो जेको अदब आहे, सिंध सां जुड़ण लाइ, छाकाणि त आहिनि त सभु सिंधी न, बेशक हुननि जो अॼु मुल्क दार थी वियो आहे, पर सिंध आहे त असांजी। असां सिंध में जेकर कुझु थिए थो, असांजा अबाणा उते हुआ, असांजूं जड़ूं उते आहिनि, त उहो लाॻापो त असांजो सदाईं रहंदो, मरंदे आख़िर ताईं रहंदो। असांखे ज़रूरी आहे त असां हुन सां जुड़े रखूं। अॼु सिंध में बि देवनागरी सिखनि वेठा, हिते असां पाण ईअं न आहे त जेका देवनागरी सिखनि था उहो कनि, ॻाल्हाइनि लिखनि था, उहो बि सुठो आहे। अॼु को टाइम तहिड़ो थी वियो आहे जो रुॻो ओरल रहिजी वियो आहे। अॼु उहा भाषा जी बि एॾी प्रॉब्लम कोन रही आहे। अॼु डिजिटल जे करे काफ़ी ॻाल्हियूं असांखे पाण ई थी थियूं वञनि। तव्हां स्पोकन ॻाल्हाए करे हिक ॿिए सां जुड़ी सघो था, घणेई ॻाल्हियूं आहिनि, पर असां जेकर चाहियूं था त अदब में असां सीरियसली एंटर कयूं, जुड़ूं, असां सिंधी मीडिया सां जुड़ूं, त असांखे सिंधी लिपि बचणी खपे। बेशक उहा अॻिते जी स्टेप आहे, अॻिते जी चइबो आहे ॾाकण आहे, पर शुरूआती दौर में असांखे जंहिं बि स्टेट में हुजे असां सिंधी ॻाल्हायूं। घर में ज़रूरु असांखे सिंधी ॻाल्हाइणी खपे। माउ पीउ जो ख़ासि हिन में रोल आहे। घणी दफ़ा छा थो थिए, असां ॿारनि खे चऊं था तूं सिंधी कोन थो ॻाल्हाईं, वॾो सिंधी आहे सॼण, तूं चवंदो ॿारनि खे तूं सिंधी छो नथो ॻाल्हाईं, तोखे सिंधी ॻाल्हाइणी खपे। अरे भाई, ॿार जो कहिड़ो टोबो आहे? जंहिं माहौल में वॾो थी वियो आहे, जेको माहौल ॾिसे थो स्कूल में या ओड़े पाड़े में, जंहिं हिसाब सां थींदो, त ॿारनि खे असांखे हिमथाइणो खपे। थी थो सघे उहे ग़लति सिंधी ॻाल्हाईंदा हुजनि, पर हुननि खे प्यार सां, हुननि खे इन ॻाल्हि लाइ ॾाढो असांखे इनकरेज करणो खपे त हू पंहिंजी सिंधी ॿोली ॻाल्हाइनि, सिखनि, ऐं पंहिंजो जेको चइबो आहे न टेम्परामेंट वॾो रखनि, साइंटिफिक रखनि। जेको संकीर्णता थींदी आहे न, उन खां पाण खे ॿाहिरि कढणु। असां सिंधी तमामु फ़राक दिलि आहियूं। असां जिते बि रहिया आहियूं, रुॻो हिंदुस्तान में न, सॼे मुल्क, सॼी दुनिया में चवनि था कुंड कच्छ में वधी आहिनि। मां कल्ह टियों ॾींहुं मूं किथे पढ़ियो सोशल मीडिया में, त अॼु सिंधी हिंदुस्तान में ऐं सिंध में त आहिनि ई आहिनि, पर अमेरिका जहिड़े मुल्क में बि 4 नंबर जेकी ॿोली आहे हुते जी सभिनि खां पॉपुलर ॿोली, उहा सिंधी आहे। एॾी वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे असां लाइ। दुनिया जो हिकु वॾो ताक़तवर मुल्क, हुते हिकु सिंधी तरीक़े सां ॿोली खे हुते 4 नंबर ॿोली आहे। त सिंधी ॿोली जी ताक़त आहे न इहा। सिंधी ॿोली में एॾी ताक़त आहे, एॾी पावरफुल ॿोली आहे। असां वटि 52 अखर आहिनि, 52 व्यंजन, सम्झो था केतिरी वॾी ॻाल्हि आहे। हिंदीअ में केतिरा आहिनि, अंग्रेजी में केतिरा आहिनि, 26। त उन मुक़ाबले सिंधी में 52 थियणु, कुझु माण्हू चवंदा अरबी ॿोली आहे, अरबीअ में 32 ॿोलियूं। दादा थोरो प्लीज़ अञा पुठियां आहिनि। ठीकु आहे, ॿ टे वक़्तु आहिनि अञा। यस, ठीकु। त मां कुल मिलाए करे तव्हां सभिनि खे इहा विनती कंदुसि त असां सिंधी ॿोली सां जुड़ी रहूं, सिंधी सभ्यता सां जुड़ी रहूं, ऐं इनखे कॾहिं बि न विसारियूं त असां सिंधी आहियूं। नौकरियुनि में सिंधी थियण जा फ़ाइदा आहिनि बेशक, पर असां जीअं असां लाइ हवा ज़रूरी आहे, पाणी ज़रूरी आहे, तीअं असांखे पंहिंजी सभ्यता बि ज़रूरी आहे, पंहिंजी ॿोली बि ज़रूरी आहे। जीअं माउ जो रिश्तो थींदो आहे पंहिंजे ॿार सां बिना कंहिं स्वार्थ जे, तीअं ई सिंधी ॿोली जो बि असां सां उहो ई लाॻापो आहे, सिंधी अदब जो बि असांजो उहो ई लाॻापो आहे। असां सभिनि खे सिंधी ॿोली सां जुड़े रखिणो खपे, ऐं मां चाहींदुसि असां सभई घरनि में सिंधी ॻाल्हायूं। मां तव्हांजो वरी शुक्रगुज़ार आहियां, घुराए थो आहियां। थैंक यू।